बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में अवा शागिर्दन जी भली कार। आऊं आया अवां जो उस्ताद नजफ हैदर मेमन। प्यारा बारो, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असां हिन वक्त 9th क्लास जो सब्जेक्ट इल्म कीमिया पढ़ी रहिया आहियूं, जंहिंमें असां इल्म कीमिया जो पहिरियों चैप्टर यानी इंट्रोडक्शन टू केमिस्ट्री इल्म कीमिया जो तारुफ शुरू कयोसीं। पोयनि लेक्चर्स में हिन वक्त ताईं जेको कुछ पढ़ियो आहे असां उन मंझि असां वटि इल्म कीमिया छा खे चइबो आहे यानी व्हाट इज केमिस्ट्री। उन खां बाद में असां इहो पढ़ियोसीं त इल्म कीमिया जे तरक्कीअ जा मुख़्तलिफ़ मराहिल कहिड़ा हुया, पीरियड्स ऑफ द केमिस्ट्री, जंहिं जा केमिस्ट्री क्रॉस थींदी असां ताईं यानी मॉडर्न पीरियड में पहुती आहे। उन खां बाद में असां इहो पढ़ियोसीं त इल्म कीमिया जी असांजे मुआशरे में कहिड़ी अहमियत आहे, व्हाट इज द इम्पोर्टेंस ऑफ केमिस्ट्री इन द मॉडर्न सोसाइटी। उन खां बाद में असां इल्म कीमिया के मुख़्तलिफ़ शाखुनि में विरायोसीं, जंहिंमें असांखे ख़बर पई त इल्म कीमिया जो मेजर 9 ब्रांचेस आहिनि असां वटि, जिन में इल्म कीमिया के असां विरायोसीं। अॼु असां वटि जेको टॉपिक आहे उहो टॉपिक आहे असां वटि साइंसी तरीक़े जो इस्तेमाल यानी साइंटिफिक अप्रोच इन केमिस्ट्री। साइंसी तरीक़ो, साइंटिफिक मेथड, साइंटिफिक अप्रोच। चैप्टर जॾहिं असां स्टार्ट वरितोसीं उन चैप्टर जी स्टार्ट में असां साइंस के थोड़ो एक्सप्लेन कयोसीं। साइंस जी डेफिनेशन में असां इहा पॉइंट वरितीसीं त इट इज द नॉलेज व्हिच इज बेस्ड अपॉन ऑब्जर्वेशंस, एक्सपेरिमेंट्स एंड देयर रिजल्ट्स। यानी साइंस एक अहिड़े क़िस्म जो इल्म आहे असां वटि जेको तजुर्बनि ऐं मुशाहिदनि ते मुश्तमिल आहे। यानी साइंस जे अंदरि ऑब्जर्वेशन ऐं एक्सपेरिमेंट इहे ॿई तमामु घणी अहमियत जा हामिल पॉइंट्स आहिनि असां वटि, जिन जे तहत इल्म कीमिया असां वटि अॻिते तरक़ी कंदो हले पियो। साइंटिफिक अप्रोच यानी साइंसी तरीक़े जे इस्तेमाल जा मुख़्तलिफ़ मराहिल आहिनि, जिन मराहिल मंझां उन इल्म खे, उन नुक़्ते खे, उन पॉइंट के गुज़री ऐं इल्म कीमिया या साइंस जी के ॿी ब्रांच जो हिस्सो बणिजणो आहे। उन जा 4 मराहिल आहिनि असां वटि। नंबर पहिरियों आहे असां वटि मुशाहिदो, नंबर ॿियो आहे असां वटि मफ़रूज़ो, नंबर टियों आहे असां वटि नज़रियो ऐं नंबर चौथों आहे असां वटि साइंसी क़ाइदो। मुशाहिदो यानी ऑब्जर्वेशन, ऑब्जर्वेशन मुशाहिदो मां तव्हांखे इल्म कीमिया जे इंट्रोडक्शन जे पहिरें चैप्टर में मुकम्मल तौर ते असां वज़ाहत कईसीं त मुशाहिदो छा खे चइबो आहे। साइंस हिकु अहिड़े क़िस्म जो इल्म आहे जेके बि असांजे पस गिरदाईअ में वाक़िया रूनुमा थियनि था पिया, असांजे चौधारी जेके तब्दीलियूं अचनि थियूं पयूं उन्हनि तब्दीलियुनि खे असां बारीक बीनीअ सां जाचियूं, पंहिंजे दिमाग़ी सलाहियतुनि के इस्तेमाल करे इन पॉइंट के कैच कयूं त इहो जेको वाक़ियो पेश थियो आहे इहो छो पेश थियो आहे, इन वाक़िए के पेश थियण जा सबब कहिड़ा आहिनि, त असां पंहिंजे ज़हनी सलाहियतुनि के इस्तेमाल करे इन वाक़िए जे रूनुमा थियण जा रीज़न्स फाइंड आउट कयूं त अहिड़े क़िस्म जी शइ खे सॾींदासीं असां ऑब्जर्वेशन यानी मुशाहिदो। हर हिकु माण्हूअ जी पंहिंजी पंहिंजी ज़हनी सलाहियत हूंदी आहे। हिकु माण्हू हिकिड़े वाक़िए खे हिकु नुक़्ते नज़र सां ॾिसंदो, जॾहिं त ॿियो माण्हू उन साॻी वाक़िए खे के ॿी नुक़्ते नज़र सां ॾिसंदो। यानी सोचण, समझण ऐं परखण जी सलाहियत हर कंहिं में हिकु जहिड़ी न हूंदी आहे। यानी हिकु वाक़िए जा मुख़्तलिफ़ ऑब्जर्वेशंस,
मुख्तलिफ मुशाहिदा थी सघनि था पिया जंहिं मंझि उहा सलाहियत डिपेंड कंदी, उहो मुशाहिदो डिपेंड कंदो उन माण्हूअ जे सोचण ते त जंहिं माण्हूअ इन वाक़िए खे ॾिठो आहे त उन इन वाक़िए खे कहिड़े हवाले सां सोचियो सम्झियो ऐं परखियो आहे। असां त मुशाहिदे खे जेकॾहिं शार्टली डिफाइन कयूं असां त उहो इहो थींदो असां वटि त कंहिं बि वाक़िए खे ज़हनी सलाहियत इस्तेमाल करे जाचे ॾिसजे त उन खे मुशाहिदो चइबो आहे। यानी मुशाहिदो ऑब्जर्वेशन जेको डिपेंड थो करे पियो असां वटि, उहो ऑब्जर्वेशन मुशाहिदो डिपेंड कंदो ई आहे असांजे ज़हनी सलाहियत ते, ज़हनी ओसर ते। त असांजी माइंड अप्रोच केतिरी आहे, असांजो दिमाग़ इन वाक़िए जे मुतलिक़ कहिड़े क़िस्म जी ॻाल्हि असांखे ॾसे रहियो आहे, त उन शइ खे असां ऑब्जर्वेशन यानी मुशाहिदो सॾींदासीं। उन खां बाद में जेको ॿियो मरहलो आहे असां वटि, उहो आहे मफ़रूज़ो यानी हाइपोथेसिस। मफ़रूज़ो यानी फर्ज़ कयल ॻाल्हि। मफ़रूज़ो मां मुराद इहा आहे फर्ज़ कयल ॻाल्हि। फर्ज़ कयल ॻाल्हि मां छा मुराद आहे? जॾहिं कंहिं बि वाक़िए खे रूनुमा थियण जा सबब असां ॻोल्हींदासीं त हाणे उन्हनि सबबनि जी वज़ाहत पेश कई वेंदी, यानी उन्हनि सबबनि खे असां एक्सप्लेन कंदासीं त ही जेको वाक़ियो पेश आयो असांजे साम्हूं, इन जे पेश अचण जा ही सबब हुया। त अहिड़े क़िस्म जी वज़ाहत खे छा सॾींदासीं असां? मफ़रूज़ो सॾींदासीं। यानी मफ़रूज़ो हाइपोथेसिस डिपेंड कंदो त जेका शइ असां ऑब्जर्व कई आहे उन शइ खे असां प्रैक्टिकली करे ॾिसूं, एक्सपेरिमेंटली तौर ते परफॉर्म करे ॾिसूं त जेको असां सोचियो आहे, जेको असां सम्झो आहे, आया उहो ईअं आहे बि या न। त अहिड़े क़िस्म जे पॉइंट्स खे, अहिड़े क़िस्म जी वज़ाहत खे, अहिड़े क़िस्म जी एक्सप्लेनेशन खे असां मफ़रूज़ो यानी हाइपोथेसिस सॾींदासीं। इहो जेको मफ़रूज़ो आहे, जेको हाइपोथेसिस आहे असां वटि, इहो हाइपोथेसिस असां वटि ऑथेंटिक न हूंदो, फाइनल ॻाल्हि न हूंदी, यानी आज़माइश तलब हूंदो असां वटि। यानी इन मफ़रूज़े में अञा गुंजाइश हूंदी त इन खे मुख़्तलिफ़ मराहिलनि जा गुज़रणो पवे। यानी मफ़रूज़े खे असां छा चवंदासीं? मफ़रूज़े खे जेकॾहिं असां वज़ाहत कयूं त आज़माइश तलब वज़ाहत, जेका मुशाहिदे मां हासिल कई वञे त उन खे मफ़रूज़ो चइबो आहे। यानी आज़माइश तलब आहे, अञा अंडर ऑब्जर्वेशन आहे त जेका वज़ाहत असां पेश कई आहे, इन वज़ाहत में अञा के खामियूं रहियल आहिनि, अञा के पॉइंट्स रहियल आहिनि जिन पॉइंट्स के असां एक्सप्लेन न करे सघिया आहियूं। त अहिड़े क़िस्म जी वज़ाहत खे, अहिड़े क़िस्म जी स्टेटमेंट खे असां मफ़रूज़ो यानी हाइपोथेसिस सॾींदासीं। मफ़रूज़े खां बाद में जॾहिं ॿियो मराहिल अचे थो पियो असां वटि, उहो आहे असां वटि नज़रियो, जंहिंखे असां अंग्रेज़ीअ जे अंदरि थ्योरी सॾींदासीं। थ्योरी यानी नज़रियो छा खे था चऊं? जॾहिं हिकिड़ो साइंटिस्ट, हिकिड़ो साइंसदान
या हिकिड़ो मुफ़क्किर जॾहिं पंहिंजो मफ़रूज़ो पेश कंदो, हाइपोथेसिस ॾींदो, कंहिं बि मुशाहिदे जे मुतालिक़ पंहिंजी वज़ाहत पेश कंदो, त जॾहिं हू वज़ाहत पेश कंदो, हाणे इनखे पंहिंजी इहा वज़ाहत पाण जहिड़नि हम असर साइंटिस्ट ॾांहुं उमाइणी पवंदी। पोइ उहे जेके हिन जा हम असर या हिन खां वधीक इल्म रखंदड़ साइंसदान आहिनि, पोइ इहे इन जे इन हाइपोथेसिस यानी मफ़रूज़े खे वरी जाचे ॾिसंदा। यानी हिकिड़ो मर्तबो उन शख्स वज़ाहत पेश कई आहे, इहा वज़ाहत वरी उन खां जेके मथी लेवल वारा आहिनि या जेके उन जे बराबर कम करण वारा साइंसदान आहिनि, जॾहिं इहो ख़्याल उन्हनि ताईं पहुचंदो त इहे उन मफ़रूज़े खे वरी पाण प्रैक्टिकली तौर ते परफॉर्म करे ॾिसंदा। पोइ जॾहिं इन मफ़रूज़े खे मुख़्तलिफ़ साइंसदाननि जी हिमायत मिली वेंदी, यानी मेजॉरिटी जेका साइंटिस्ट जी आहे इन ॻाल्हि खे तस्लीम कंदी त ही जेको हाइपोथेसिस आयो आहे असां वटि, इहो हाइपोथेसिस असां वटि दुरुस्त आहे, त हाणे इहो जेको मफ़रूज़ो आहे असां वटि, इहो मफ़रूज़ो असां वटि नज़रिये यानी थ्योरीअ जी शक्ल इख्तियार कंदो। यानी नज़रियो छाखे चवंदासीं, यानी अहिड़ो मफ़रूज़ो जंहिंखे वधीक हिमायत मिली सघे। जंहिंखे वधीक हिमायत मिली सघे त अहिड़े क़िस्म जे हाइपोथेसिस खे, अहिड़े क़िस्म जे मफ़रूज़े खे असां थ्योरी यानी नज़रियो सॾींदासीं। हाणे जेके थ्योरीज़ आहिनि, नज़रिया आहिनि, इन्हनि में बि तब्दीलियूं ईंदियूं रहंदियूं आहिनि। सभई नज़रिया असां वटि ला यानी साइंसी क़ाइदे जी सूरत इख्तियार न कंदा आहिनि। साइंसी क़ाइदो जेको चौथों ऐं आख़िरी मराहिल आहे, जंहिंखे असां साइंटिफिक लॉ पिणु सॾींदासीं। साइंसी क़ाइदे में छा थींदो त जॾहिं को मफ़रूज़ो नज़रिये जी सूरत इख्तियार करे वठंदो, त हाणे इन नज़रिये खे कुदरती तौर ते परखियो वेंदो उन्हनि साइंसदाननि जे विच में जेको सभिनी खां वधीक इल्म रखंदड़ आहे, यानी उन्हनि सभिनी साइंटिस्ट जो हेड आहे। जॾहिं उहो हेड उन नज़रिये खे मुकमल तौर ते सही करार ॾींदो, त हाणे इहो नज़रियो साइंटिफिक लॉ यानी साइंसी क़ाइदे जो दर्जो हासिल कंदो। सभई नज़रिया साइंसी क़ाइदे जो दर्जो हासिल न करे सघंदा आहिनि। के नज़रिया पंहिंजी जॻह ते तमामु भला हूंदा आहिनि, पर हुननि नज़रियनि खे लॉ जी सूरत में न लिखियो वेंदो आहे। पर के मफ़रूज़ा वरी अहिड़ा हूंदा आहिनि, फर्ज़ कयल ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके ॻाल्हियूं त तमामु भलियूं हूंदियूं आहिनि, पर उन्हनि ॻाल्हियुनि खे असां एक्सपेरिमेंटल तौर ते प्रैक्टिकल वर्क में असां साबित करे न सघंदा आहियूं। त पोइ अहिड़ा मफ़रूज़ा ऐं अहिड़ा नज़रिया उहे सिर्फ़ नज़रिया ऐं मफ़रूज़ा रहिजी वेंदा आहिनि, उहे लॉ जी सूरत इख्तियार न करे सघंदा आहिनि। यानी साइंसी क़ाइदो छाखे चवंदासीं, जेकॾहिं वज़ाहत कयूं, डेफिनेशन लिखूं त नज़रिये खे बार बार कुदरती तौर ते परखण खे साइंसी क़ाइदो चइबो आहे। यानी असां वटि साइंसी तरीक़ेकार जा इहे 4 मराहिल आहिनि, जिन मराहिल मंझां गुज़रंदो ऐं असांजे साम्हूं लॉ ईंदो आहे, साइंटिफिक लॉ तॾहिं पेश कयो वेंदो आहे। उहे 4 मराहिलनि में पहिरियां उनखे मुशाहिदे मां गुज़रणो पवंदो, मुशाहिदे खां बाद में उनखे मफ़रूज़े वारे स्टेप मां क्रॉस करणो पवंदो, उन खां बाद में उनखे नज़रिये ऐं आख़िर में उनखे साइंटिफिक लॉ जी सूरत हासिल करणो पवंदो। साइंस जो इल्म एतिरो त वसी आहे जंहिंजी का बि हद मुक़रर नाहे असां वटि। यानी साइंसी जेको इल्म आहे उनखे कंहिं बि जॻह ताईं असां महदूद नथा करे सघूं पिया, छो त इल्म जी काई हद न हूंदी आहे असां वटि। जॾहिं इल्म जी हद नाहे त पोइ साइंसी इल्म जी बि का हद नाहे। अॼुकल्ह
ॾींहों ॾींहुं दुनिया तमाम घणी तरक्की कंदी पई वञे ऐं नवनि क़िस्मनि जूं खोजनाऊं नवनि क़िस्मनि जूं रिसर्चिस असां वटि अची रहियूं आहिनि अहिड़े क़िस्म जूं शयूं असां वटि ईजाद थी चुकियूं आहिनि जेके अॼु खां 100 साल या 200 साल पहिरियां साइंटिस्ट सोचियूं ई न हूंदियूं त अहिड़े क़िस्म जूं बि ईजादात थी सघनि थियूं पयूं त यानी साइंस जे इल्म के महदूद नथा करे सघूं पिया ऐं इन इल्म के इलाही सारो वसी इल्म असां वटि इन जेका फील्ड आहे साइंस जे इल्म जी उहा तमामु घणी वास्ट फील्ड आहे असां वटि त इहे हुया असां वटि साइंसी तरीक़े जे इस्तेमाल जा 4 मराहिल जिन मराहिल मंझां असां कंहिं बि पंहिंजी ॻाल्हि खे गुज़ारे ऐं उनखे साइंसी लॉ जी सूरत ॾींदासीं ऐं इन टॉपिक सां गॾोगॾु अॼोको जेको चैप्टर आहे असां वटि फर्स्ट चैप्टर इंट्रोडक्शन टू केमिस्ट्री यानी इल्म कीमिया जो तारुफ इहो चैप्टर असां वटि कंप्लीट थी वियो यानी हिन चैप्टर जे अंदरि असां 4-5 टॉपिक्स पढ़ियासीं पहिरियां असां इहो पढ़ियोसीं त इल्म कीमिया छा खे चइबो आहे यानी इल्म कीमिया जी वस्फ़ उन खां बाद में इल्म कीमिया जी तरक्कीअ जा दौर पढ़ियासीं असां जंहिंमें यूनान जो दौर मुसलमाननि जो दौर ऐं जदीद दौर अची वियो उन खां बाद में 3 नंबर ते पढ़ियोसीं त इल्म कीमिया जी जदीद मुआशरे में कहिड़े क़िस्म जी अहमियत आहे उन खां बाद में जेको 4थे नंबर ते टॉपिक हुयो असां वटि उहो हुयो त इल्म कीमिया खे कहिड़ियुनि ऐं केतिरनि मुख़्तलिफ़ शाख़ुनि मंझि विरहायो वियो आहे ऐं 5हों ऐं आख़िरी टॉपिक अॼोको हुयो असां वटि साइंसी तरीक़े जो इस्तेमाल यानी साइंटिफिक अप्रोच ऐं उम्मीद थो कयां पियो त तव्हांखे इंट्रोडक्शन टू केमिस्ट्री यानी इल्म कीमिया जो पहिरियों चैप्टर तमामु घणो आसानीअ सां सम्झ में अची वियो हूंदो इंशाअल्लाह ताला हाणे असां ॿिए चैप्टर ते स्टार्ट वठंदासीं अगले लेक्चर्स में थैंक यू वेरी मच